पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारे एपिसोडनि में हाणे जाबर ख़ान कूड़ियूं सूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए चाकर ख़ान खां पंहिंजी जान छॾाईंदो ऐं चाकर ख़ान उन खां काफ़ी ॻाल्हियूं नोट कंदो त हीउ कुझु कूड़ थो हणे कुझु सच थो ॿुधाए ऐं अहिड़े हिसाब सां पोइ हू रुंडे जो रुख़ कंदो। चाकर ख़ान पहिरियों जेको आहे सॼियूं जाबर जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं महसूसु कंदो किथे किथे हीउ कूड़ थो हणे ऐं होॾां हाणे पटी पढ़ाईंदी हसीना जेको आहे रुंडे खे। छो चाकर ख़ान जॾहिं जाबर खां वांदो थींदो त पोइ रुंडे जो रुख़ कंदो ऐं रुंडे खे पूरी कहाणी हसीना ॿुधाईंदी। अगरि तूं थोरी बि ग़लती कई त चाकर ख़ान तोखे दुफ़ करे छॾींदो ऐं इहो गौर सां रुंडो ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं उहा ई ॻाल्हियूं वञी कंदो। चाकर ख़ान जेके हसीना ॿुधायूं रुंडे खे चाकर ख़ान खे रुंडो उहो ॿुधाईंदो त बाबा इहे ॻाल्हियूं हीअं हुयूं ऐं सॼो कसूरु सांवल जो आहे ऐं जाबर बि इहा ई ॻाल्हि कंदो। होॾां सांवल जा सौट बि परेशान त हाणे छा थींदो आख़िर छा न थींदो। अगरि जाबर जी ॻाल्हियुनि ते चाकर यकीन कयो त असां पोइ तबाह थींदासीं पाण चाकर ख़ान बि ज़रूरु तबाह थींदो। उन्हनि खे बि परेशानी वरितो आहे। जाबर शातिर माण्हू आहे पोइ बि ॿ टंगो ज़रूरु हिकु ॾींहुं फासंदो। दोस्तो लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा हुआसीं TV YouTube चैनल खे।